काज़िमत जी नाज़ महल होटल खां मालपीड़ी तोड़े मुख रिहाइशी कॉलोनी ॾांहुं वेंदड़ लिंक रोड जे तबाह हाल बाद ॿीहर तामीर न थियण वारे अमल ख़िलाफ़ इलाइक़े वासी रस्तनि ते निकिरी आया। छिती नारेबाज़ी रोड तामीर करण जी घर मक़ामी रहवासियुनि ॼाम राशिद उन्नड़ ग़ुलाम मुस्तफ़ा उन्नड़ बशीर उमराणी जी अॻवानी में मक़ामी रहवासियुनि एहतजाज कंदे नारेबाज़ी कई वई आहे। एहतजाज कंदड़ इलाइक़े वासियुनि दाहींदे चयो आहे त काज़िमत शहर जो मुख्य इलाइक़नि शौकत कॉलोनी अली नवाज़ उन्नड़ मॉडल कॉलोनी उन्नड़ कॉलोनी भील मोहल्ला समेत हज़ारे माण्हुनि जे अच वञ वारी लंघर लिंक रोड वॾे अरसे खां मुकमल तौर ते तबाह बर्बाद थियल आहे। चूंडियल MNA MPA तोड़े पब्लिक हेल्थ खाते खे दरख़्वास्तूं कयूं आहिनि पर कंहिंजी बि कन ते जूअं बि कान थी चुरे। मज़कूरा रोड सां सरकारी तालीमी इदारा अदालतूं पिणु आहिनि जिते जजनि जी अच वञ थिए थी पर सिंध हुकूमत चूंडियल अवामी नुमाइंदा नज़रअंदाज करे रोड जी नए सिर तामीरात नाहे कई जंहिंजे नतीजे में हज़ारे माण्हुनि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। फौरी हुननि चयो आहे त सिंध हुकूमत काज़िमत शहर जे मुख्य रस्तनि घिटियुनि रोडनि जी तामीर लाइ 43 करोड़ रुपया जारी करे पब्लिक हेल्थ खाते काज़िमत मार्फत कम कराया पर अफ़सोस जो शहर जो अहम ऐं मुख्य रस्तो ठही नाहे सघियो। हुननि मुतालबो कंदे घुर कई त फौरी तौर ते मज़कूरा लिंक रोड जी नई सिर तामीरात कराई वञे। ॿी सूरत में नेशनल हाईवे रोड ते अची सख़्त एहतजाज कयो वेंदो।